अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज मुझे वीडियो भरण जो मकसद इहो आहे त मां अॼु ॾाढो परेशान ऐं तकलीफ़ में आहियां, छो त 36 साल उमिरि गुज़री वई, का ख़बर न पई। उनजी वजह इहा हुई त असांजी अमड़ जीअरी हुई ऐं ज़िंदा हुई, छो त अॼु 24 मार्च 2026 असांजी अमड़ असां 5 भाइरनि ऐं 4 भेनरुनि खे हमेशह लाइ छॾे हली वई आहे। 36 साल उमिरि गुज़री, का ख़बर न पई त कीअं गुज़री, पर अॼु 24 मार्च खां पोइ ख़बर न आहे त कीअं अॻियां गुज़रंदी, केॾा लाह चाढ़ा ईंदा, का ख़बर न पवंदी, छो त असांजे दुआनि जा दर हमेशह लाइ बंदि थी। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे तमामु दोस्त परे परे खां रहंदानी, बसि मां उन्हनि खे इहो अर्ज़ु कयां थो त मुंहिंजी अमड़ लाइ दुआ करो, मुंहिंजी मग़फ़िरत लाइ दुआ करो। ॾाढी तकलीफ़ जो ॾींहुं आहे अॼु तमामु, छो त अॻे असां ॿुधंदा हुआसीं त जंहिंजियूं अमड़ न आहिनि उनखे का तकलीफ़ न आहे, पर अॼु असांखे इहो महसूसु थियो आहे त असांजी अमड़ न आहे, असांखे केतिरी तकलीफ़ आहे। तो बराए महिरबानी जंहिंजी माउ जीअरी आहे उन्हनि खे मां हथ ॿधी अर्ज़ु कयां थो त माउ जी ख़िदमत कयो, कुझु ख़्यालु कयो, छो त हीउ जहान सॼो ॾुखियो आहे। माउ आहे त हर चीज़ आहे, भाउ को सवाइ कुझु न आहे। अल्लाह सभिनि जी अमड़नि खे सदा सलामत रखे, आबाद रखे। बसि पंहिंजी माउ जो ख़्यालु कंदा कयो त वॾो तकलीफ़ में अॼु को बाद असांखे अमड़ छॾे हली वई। वॾी ख़ुशी हूंदी हुई त घर वापसि ईंदासीं, अमड़ जीअरी हूंदी, पर असांखे त अॼु हिकिड़े ॾींहं में ख़बर पइजी वई आहे त माउ हली वई आहे त केतिरी तकलीफ़ आहे। बसि दोस्तनि खे अर्ज़ु आहे, रिश्तेदारनि खे, जेका बि मुंहिंजा हीउ वीडियो ॾिसनि था उन्हनि खे अर्ज़ु आहे त पंहिंजी अमड़ जो ख़्यालु कंदा कयो। बसि हाणे त असांजी अमड़ न आहे, पर असां सां वॾो मसइलो थी वियो आहे। बसि अल्लाह ख़ैरु कंदो, भई दुआ कंदा कयो, ॾिसण वारनि जी महिरबानी।